पर साध संगत जी असांजा घर वसियल बदौलत धन गुरु गोबिंद सिंह महाराज सतगुरु पंहिंजा लाल न कुहायना अज तहांजा लाल जिंदा न हुजे ना जे सतगुरु पंहिंजो सरबंस न वारे ना त अज तहांजा परिवार कायम न हुजे ना अज असांजा परिवार कायम न हुजे ना जे सतगुरु पंहिंजो सब कुछ न वारे ना त अज असां मथे ते रुमाल पाए दुपट्टा पाए शायद सतगुरु जे हज़ूर में न वेठा हुजूं छो जो जोगी अलायार खान चए तो मैं बात कहूँ अब की न तब की बात कहूँ उस वक्त की अगर ना होते गुरु गोबिंद सिंह तो सुन्नत होती सबकी। शुरू करण में भी एक तकलीफ थी है कि दाता तुझे बलिदान जो तुझी कुर्बानी जी गाल शुरू काथों कजे हिते तो कोई अंत ही नहीं हिते तो कोई हद ही नहीं दाता केड़ी मिट्टी जा ठयल तुझा सिख हुया केड़ो विज विजी करे तू पोख कई हुई उहा ही पोख हुई धन गुरु अर्जन देव महाराज जड़ी माल साईं मियां मीर अची पुछो हुयो दाता तहां के छा जरूरत पई आ जो तहां ततन तवन ते वेहो बल्दी देगिन में उबालिया वञो तहां के दा तसीहा दिना वञन तहां हुकुम क्यों यो मियां मीर दिल्ली लाहौर जी इट सां इट वजाए छदो। सतगुरु चंदा साईं जी हिक बिज पोखे हलियाऊं हिक निरो बिज पोखियो आ बिज जेतरो सुठो पोखबो फल ओतरो रुख ओतरो सुठो तैयार थींदो। साईं मियां मीर पुछंदा दाता पोख छाजी छाजो बिज पोखियो आ। सतगुरु चंदा साईं जी अज शहीदी जो बिज पोखे हलियाऊं को वक्त ईंदो इहो रुख एडो वडो तैयार थींदो इनी रुख जो हिकड़ो गुल पट्टे कोई चांदनी चौक में शहीद कंदो इन रुख जा ब गुल पट्टे कोई चमकौर जी घड़ी में शहीद कंदो अञा इन रुख ते ब अधका गुल तैयार थियल अञा अध खिड़िया हुंदा पूरा भी न खिड़दा कोई खणी करे पट्टे दीवारन में चिणे छदो। पर साईं जी याद रखजो इहो रुख एडो प्रफुल्लित थींदो कोई हवा कोई भी शय इनी रुख के सुकाए न सिगदी छो जो इनी रुख के कदी सुकणो ना है इनी रुख तो शहीदन जो खून कदी मुकणो ही नहीं।